May I come in, sir? Yes. Where? Thank you, sir. जी सर, तव्हां सॾियो? हीअं छा पिया ॾिसो सर? कुछ ना, कुछ सोची रहे हो। छा पिया सोचियो? मूंखे हे ॿुधाए जो हिते तोखे कमु कंदे केतिरो अफ़सो थी वियो? ये के 2 साल। ज़िंदगी में अॻिते छा करणु चाहींदो? मूं इहो सोचियो न आहे सर, पर तव्हां इहो सभु कुझु छो पिया पुछो? तुंहिंजे बारे में ॼाण थो चाहियां। पर सर तव्हां त मूंखे सुञाणींदा आहियो। तोखे त मां चङी तरह सुञाणां थो, पर तुंहिंजे बारे में मूंखे कुझु ख़बर न आहे। पर शायद मां ग़लति हुयसि। तो मूंखे हे ॿुधाए जो तुंहिंजी ज़िंदगी में सब खां अहम शइ छा आहे? उहा अहम शइ जंहिंखे हासिल करण लाइ तूं कुझु बि करे सघे। मूंखे न आहे ख़बर सर, मां वाकई नथो ॼाणियां। ऐं मूंखे हे ॿुधाए उहा कहिड़ी शइ आहे जो तोखां खसी वञे त तुंहिंजी ज़िंदगी जहन्नुम बणिजी वेंदी? अहिड़ो त कुझु बि न आहे सर। तुंहिंजो कैरियर? न सर, कैरियर तो बिल्कुल भी ना। का अहिड़ी शख्सियत? हाँ, मुंहिंजी मां। अल्लाह उनखे टिकी ज़िंदगी ॾे, उन खां अलावा को ॿियो? न, मां नथो सम्झां सर। का छोकिरी जैसा तू मोहब्बत करे रहियो आहे? छोकिरी? का छोकिरी न आहे सर। ऐं मुंहिंजी धीअ जे बारे में छा ख़्याल थी? जी सर, तव्हांजी धीउ? तू मुंहिंजी धीअ खे पसंदि कंदो आहे? कंहिंजी ॻाल्हि पिया कयो सर तव्हां? मां मायरा जी ॻाल्हि पियो कयां। मायरा? तव्हांखे कंहिं चयो? मूंखे कंहिं बि कुझु न चयो आहे। मां अंधो न आहियां। मुंहिंजी सोच कॾहिं बि मूंखे धोखो न ॾींदी। हिन लाइ मूंसां कुझु लिकाइण जी कोशिश न कजे, छो त इहा मुंहिंजे अकुल जी तौहीन आहे। ऐं मुंहिंजी धीअ मूंखे वधीक प्यारी आहे। हाणे मूंखे हे ॿुधाए जो छा तूं वाकई मुंहिंजी धीअ सां मोहबत कंदो आहीं या पंहिंजे कामयाबी जी नशे में धुत आहीं ऐं पाण सां वॾी उमिरि जी छोकिरी सां मोहबत जो नाटक करे रहियो आहीं? मां तव्हांजी धीउ खे पसंदि कंदो आहियां, पर इहा ॻाल्हि मां तव्हां खां, बल्कि इहा ॻाल्हि मां सभिनी खां लिकाई आहे, छो जो मां नथे चाहियो त तव्हां ते को आङुर खणे या मुंहिंजी बदनामी थिए। बस जेतिरो मूंखे ॿुधणो मां ॿुधी छॾियो आहे। हाणे तूं वञी सघे थो। सर बस ठीकु आहे, तूं वञी सघे थो। सर मां चयो न, वञी सघे थो।
ड्रामा सीरियल फ़ासिला जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।